नबीसर रोड ऐं भरपासे जे इलाइक़नि में ॿिनि ॾींहनि खां हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलशाद राजपूत मूजिबि बरसात सबबि टाउन कमेटी नबीसर रोड जे भील कॉलोनी, ख़ासि कैली पाड़ो ऐं चांडिया पाड़ो समेत ॿियनि हंधनि ते गोरे जेॾो पाणी बीहजी वियो, जॾहिं त मुसलसल बरसात सबबि रहवासियुनि जा कचा घर किरी पट पइजी विया, जंहिं करे रहवासी सख़्तु परेशान थी विया, जिनखे सरकारी स्कूलनि ऐं पाड़ेसरनि पारां आरज़ी तौर रिहाइश ॾिनी वई आहे। बरसात सबबि नहटो, डेनी, सर फार्म, केटल फार्म, सांवरी, नबीसर थर, दड़ेलो समेत ॿिया इलाइक़ा बि सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं बहिराड़नि में कचा घर किरी पट पइजी विया, जॾहिं त मिर्च ऐं फुटी जो फसल बि ॿुॾी वियो आहे, जंहिं करे आबादगारनि में मायूसी छायल आहे। बरसात सबबि हाकड़ो ढोरो बि ओवरटॉप थियण करे भरपासे जे फसलुनि खे ॿोड़े छॾियो आहे ऐं पाणी ॻोठनि ॾांहुं वधण लॻो आहे, जंहिं करे रहवासी परेशान थी विया आहिनि ऐं लॾ पलाण वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। मटियारी में ड्रेनेज जे खॾनि ते कब्ज़ा, बरसात ऐं गटरनि जो गंदो पाणी शहर जे घिटनि ऐं घरनि में दाख़िल थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासखेली मूजिबि मटियारी शहर में गंदे पाणी जी नेकाल जे खॾनि ते कब्ज़नि सबबि खॾूं मुकमल ख़तम थी वयूं आहिनि। बरसातुनि सबबि पाणी घरनि ऐं घिटनि में दाख़िल थी वियो। शहरी खुलियल आसमान हेठि मासूम बचड़नि समेत बेआरो मददगार वेठल आहिनि। शहरनि जो चवणु आहे त हितां जा चूंडियल नुमाइंदा फ़क़ति फोटो स्टेशन ताईं महदूद आहिनि। अमली तौर को क़दम न पियो खंयो वञे, अवाम खे कब्ज़ाखोरनि जे रहम करम ते छॾे मंज़र तां ग़ाइब थी विया आहिनि। डीसी उमरकोट आख़िरकार सिंध सरकार खे उमरकोट ज़िलो ॿोॾ सटियल करार ॾियण लाइ लेटर लिखी छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि सरकारी तौर ते गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 200 mm बरसात पवण जी तस्दीक कई वई। डीसी जे लेटर में ज़रई फसल मुकमल तौर ख़त्म थियण जो बि ज़िक्र मौजूदु आहे। शहदादपुर में गुज़िरियल ॾींहं खां लगातार वक़्फ़े सां ज़ोरदार बरसात जे वसकारे तबाही मचाए छॾी आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पंवर मूजिबि शहदादपुर जे हेठां वारनि इलाइक़नि समेत जानीपुरा चौक, हाला चौक, मलदसी चौक, ॾेथा चौक, इस्पताल चौक, हिंगोरा चौक, माई सुहिणी पाड़ो, सिविल कोर्ट चौक, कच्ची आबादी, अली चौक, मेमण पाड़ो, स्टेशन वारो इलाइक़ो, अज़ीम भट्टी चौक, हाउसिंग सोसाइटी, शाही बाज़ार, राशिदी नगर ऐं ॿियनि हंधनि ते पाणी तलाउनि जी सूरत इख़्तियार करे वियो आहे। बरसात जे वसकारे सबबि बिजली तोड़े मवासिलाती निज़ाम धरम भरम थी वियो आहे। खान बदोश माण्हुनि जे घरनि समेत ॻोठनि में पिणु पाणी बीहजी वियो आहे। रेलवे स्टेशन जे इलाइक़े वासी पोरियत लाल बख़्श पंवर जे घर जी छिति किरी पई, जंहिं जे नतीजे में बेड, टे पखा, शोकेस, पेतिन समेत घर में इस्तेमालु थींदड़ क़ीमती सामान छिति हेठां अची वियो, जंहिं सबबि पोरियत बेआरो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल आहे। हुन बरसात जे करे इंतिज़ामिया बेवस बणिजी वई आहे। अवाम जा अहंज ख़त्म करण लाइ के बि उपाय वठी नाहे सघी। जमात इस्लामी सिंध जे अमीर मोहम्मद हुसैन मेहनती चयो आहे त हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में मुकमल नाकाम वई आहे। मुल्क जो अवाम महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि तमामु घणो परेशान आहे। मौजूदा बरसातुनि सबबि ग़रीब माण्हुनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। माण्हुनि जा घर ड्रही विया आहिनि, फसल पाणी हेठि अची विया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर राशिद नवाज़ मंगणहार मूजिबि अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन प्रेस क्लब थाणे बुला खान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन चयो त कोहिस्तान में बरसात सबबि माण्हुनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ज़मीनी रस्ता कटिजण सबबि अवाम बीमारी, बुख ऐं बदहाली जो शिकार आहे। इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे जमात इस्लामी तरफ़ां दरावत डैम जे ॿोॾ मुतासिर ॻोठनि में राशन तक़सीम कयो वियो आहे। हुन चयो त जमात इस्लामी तरफ़ां अवाम खे रिलीफ ॾियण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अवाम खे राशन ॾियण सां गॾु मेडिकल कैंपूं लॻायूं वयूं आहिनि। कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु कैंपूं लॻायूं वेंदियूं जीअं अवाम पखिड़िजंदड़ मर्ज़नि खां बची सघे। डिप्टी कमिश्नर कंबर शहदादकोट जावेद नबी खोसो बरसातुनि जे हवाले सां कंबर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे बरसातुनि जे पाणी खे जनरेटरनि ज़रिए कढाए रोडनि खे ख़ाली करायो।
एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ चांडियो मूजिबि उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर कंबर जावेद नबी खोसो टीएमओ कंबर खे हिदायत कंदे चयो त जल्द खां जल्द रोडनि जो पाणी निकाल कराए ड्रेनेज जे मुकमल सफ़ाई कराई वञे। हुन वधीक चयो त शहर जे इलाइक़नि में सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे त जीअं बरसाति जो पाणी निकाल थी सघे। डिघड़ी शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 5 ॾींहनि खां मुसलसल वसंदड़ तेज़ बरसाति तबाही मचाए छॾी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सैयद नवीद शाह मूजिबि शहर जा मुख्य रस्ता कोट गुलाम मोहम्मद रोड, टंडोबागो रोड, मेहरान अस्पताल रोड, शाही बाज़ार, तालका अस्पताल, बॉयज़ ऐं गर्ल्स हाई स्कूल, सिविल कोर्ट, टाउन कमेटी ऐं नादरा ऑफिस समेत समूरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। मुसलसल वसंदड़ मींहुं सबबि दिहाड़ेदार मज़दूर मुकमल बेरोज़गार बणिजी विया। सवे ख़ानदान फाका कशी जो शिकार आहिनि। तालके जे केतिरनि ॻोठनि सुमार रिबारी, देह 143, ड्रेह 154, सूफ़ियाबाद ऐं अंब मोरी समेत ॻोठनि में कचा घर ड्रही पट पइजी विया। ॻोठ पठाण कॉलोनी, सूफ़न शाह ऐं राम कॉलोनी पाणीअ जी लपेट में अची विया। पाणी घरनि में दाख़िल थी वियो। हलंदड़ मींहुं सबबि हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन पाणी जी लपेट में आहे। बीठल तयार फसल फुटी ऐं मिर्च मुकमल तौर ख़त्म थी विया आहिनि। कुंडरी में बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि कुंडरी वेझो सिटीज़न कॉलोनी जे रहवासियुनि मक़ामी ज़मींदार पारां फसल मां पाणी कॉलोनी तरफ़ कढण ख़िलाफ़ एहतजाज कयो। कॉलोनी जा रहवासी कारिया मकरानी भट्टी ऐं ॿियनि पारां इंतिज़ामिया ऐं मक़ामी ज़मींदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुननि चयो त हू ग़रीब माण्हू आहिनि, उन करे पंहिंजे फसलनि जो पाणी कढी असांखे ॿोड़िन पिया, असांजा अझा ड्रहण कंधी ते पुॼी विया आहिनि। हुननि चयो त काल्ह खां दरबदर थी वेठा आहियूं, पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे, पर चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतिज़ामिया पर घोर नाहे लधी। हुननि चयो त मक़ामी ज़मींदार जी ॿनी मां छोड़ कयल पाणी रोके संदन कॉलोनी में आयल पाणी निकाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मीरवा गोरचाणी वेझो ॻोठ जुमू लबारी, ॻोठ ग़ुलाम मोहम्मद लगारी ऐं ॻोठ वली मोहम्मद जिसकाणी जो बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे मीरवा गोरचाणी मीरपुर ख़ासि मेन रोड ब्लॉक करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर हरीश कुमार बासकानी मूजिबि उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि अल्हा लोक बाजवा, दिलदार लिबारी, नरसिंह कोल्ही, निहाल रिबारी ऐं ॿियनि दाहींदे चयो त ॻोठनि में 4 खां 5 फुट बरसाती पाणी जमा थियल आहे। असीं बार बार डीसी मीरपुर ख़ासि, असिस्टेंट कमिश्नर समेत तालका शुजाबाद ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर दादरसी नाहे कई वई। हुननि चयो त मेन रोड ते सिम नाले जी पाणी क्रॉसिंग वारी मोरी नंढी ठहियल हुजण करे संदन घर ॿुॾी रहिया आहिनि। मोरी खे टोड़े बरसाती पाणी निकाल करण जो लंघ वॾो ठाहियो वञे त जीअं पाणी सवलाईअ सां निकिरी सघे। होॾां रोड ब्लॉक हुजण करे सवे मुसाफ़िर गाॾियूं ॿिन्ही पासनि खां बीहजी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशान बणियल रहिया। मीरवा गोरचाणी पुलिस कुझु देर खां पोइ रोड खोलाए छॾियो। सालेपट तालके अंदर बरसात जो सिलसिलो रुकिजी न सघियो। हज़ारे एकड़ ज़मीन पाणी हेठि, वोणनि जो फसल तबाह थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवाब अली मूजिबि मुख़्तलिफ़ ॻोठनि में कचा घर ढही पट पइजी विया। पहाड़नि खां लथल बरसाती पाणी जे रेलनि ॻोठनि खे तबाह करे छॾियो आहे। ग़रीब बुखूं काटण ते मजबूर थी विया। हुननि वसवारनि खे अपील कई आहे त खेनि राशन ॾिनो वञे। कंडियारो ऐं भरपासे में मुसलसल 3 ॾींहनि खां जारी रहंदड़ बरसाति सबबि पाणी घरनि ऐं दुकाननि में काहे पियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मल्हा मूजिबि इंतिज़ामिया जी नाअहली सबबि घर जे मुख़्तलिफ़ हंधनि, रोड रस्तनि ते पाणी तलाउनि जी सूरत में बीहजी वियो, जॾहिं त बरसाति सबबि घरनि ऐं दुकाननि में पाणी बीहण सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। बेहाड़ी वारनि इलाइक़नि में ग़रीब पोरियत माण्हुनि जा घर ड्रही पट थी विया। दिहाड़ी ते मज़दूरी कंदड़ मज़दूर बेरोज़गार थी विया। केतिरनि ई इलाइक़नि में कुदरती आफ़त खां महफ़ूज़ रहण लाइ शहर तोड़े ॻोठनि में अज़ानूं ॾियारे दुआऊं घुरियूं वयूं।